जड़न जे सुधो ही पियो खाड़ा उन्हनि सां इते जहिड़ो हथ लाइण ते बीठा आहिनि। अस्सलाम वालेकुम, वेलकम बैक टू माय चैनल। अॼु आउं वरी अची वई आहियां। अॼु आउं खणी आई आहियां हीअ खारी, छो जे करे अॼु पाण वठण वारा आहियूं हार्वेस्टिंग। ऐं उहो तव्हांखे ख़बर आहे त मूं हीअ सीड्स लॻाया हुआ, हीअ मेथी जा हुआ। हिन में फ्लावरिंग थी वई, हिन मतिलबु हिन जो सीज़न ख़तमु थी वियो आहे। धाणनि जी बि मूं हार्वेस्टिंग वरिती हुई, पर मूं हीअ ॾिठा त हीअ जड़ुनि खां निकिरणु शुरू थी विया आहिनि। ऐं हुई बार सीज़न ख़तमु बि थिए त हिन खां पोइ हिननि जा सीड्स ई निकिरंदा, त उन खां पहिरीं हीअ ख़राबु थींदा। उन्हनि सभिनी खे उखाइण वारी आहे। बाक़ी सलाद पता त फस्ट क्लास हिते मूंखे शौक़ु बि हो त उन्हनि खे वॾो करे ॾिसां, पर मसइलो इहो आहे त मूं हीअ ॿ कढां पई त हीअ रखंदमि त मुंहिंजो टाइम ई ज़ाया थींदो, छो जे करे मूंखे जॻह जी ऐं मिटी जी ॾाढी कमी थींदी आहे हमेशह जी तरह। त उनजे करे उन्हनि सभिनी खे अॼु उखाड़ींदमि। उनजे अलावा हीअ सलाद पता इन्हनि जी अञा बि वॾा ई थींदा आहिनि, पर मसइलो इहो आहे त मूं नंढे ग्रो बैग में इलाही सारा सीड्स लॻाए छॾिया हुआ, जंहिंजे करे मूंखे हिननि खे बि कढणो पवंदो, न त हीअ ख़राबु थी वेंदा ऐं हीअ कड़ा बि थी वेंदा आहिनि अगरि जो टाइम। हिनजे अलावा हीअ संग, हिन में काफ़ी त पाण ई सुकी विया आहिनि ऐं हिननि खे मूं एतिरो स्पेस ॾिनो ई कान्हे। अॼु आउं फालतू में हिन पोट खे बि ज़ाया कयां, त हीअ बि आउं कढंदमि। हिननि सभिनी खे कढी हिननि जी मिटी आउं उस ते रखंदमि त ताकी सुके। उन खां पोइ हिनखे पाण रीयूज़ कंदासीं मिटी खे। बाक़ी हिननि सभिनी खे आउं अॼु कढी पोइ पाण किचन में यूज़ कंदासीं। अचो त पहिरीं करे वठां। जड़ुनि जे सुधो ई बि उखाड़िया उन्हनि सभिनी खे, पर लिटरली मूंखे पाणी कान थो अचे करणु कीअं कबो आहे। हीअ ॾिसो न जो जड़ूं, आओ वञे मुंहिंजी मिटी। इहे बि कुझु में थींदा आहिनि। इते जहिड़ो हथ लाइण ते बीठा आहिनि। पहिरीं ज़ूम करे इहे शइ हिननि खे अगरि स्पेस मिले इलाही वॾा ग्रो थी वेंदा आहिनि, भला लॻंदा आहिनि। कढी थी छॾां। हिन मिट्टी खे उस लॻे पियो तक़रीबन 2 ॾींहं त थी विया आहिनि। ऐं हाणे आउं हिन मिट्टी खे हिन ग्रो बैग में विझण वारी आहियां। मूं सीड्स घुराया आहिनि, जॾहिं सीड्स ईंदा पोइ लॻाईंदमि। ऐं हेल वारे फ्लावर सीड ई लॻाइण वारी आहियां। हिकिड़ो हिन ग्रो बैग में लॻंदो ऐं इन खां अलावा हिन ॿिनि ग्रो बैग में लॻंदो। ऐं हीअ मूं जेको पोट ख़ाली कयो आहे उन में आउं सदाबहार रिपोर्ट करण वारी आहियां। हीअ रखियो सदाबहार ताकी हिनजी ज़बरदस्त ग्रोथ थिए करे पोइ तव्हांखे ॾेखारियां। हलो फाइनली मूं भरे छॾियो आहे। हीअ मूं भरियो बोगनवेलिया जे लाइ, जेको मूं नओं वठी आई आहियां। पौधो होॾां रखियो नंढिड़ो, उनखे हिन में शिफ्ट कंदुसि। उनजे अलावा मूं सभिनी में किचन कंपोस्ट ॾेई छॾी आहे, छो जे करे बाद में वरी इहे कम थींदा हुआ। हीअ तव्हां ॾिठो हूंदो त हीअ अॻे वारे मुंहिंजी रेती ख़तमु थी वई, त हिनजे करे आउं हुनखे फिल कान करे सघियसि। हिन जी मिटी मूं ठाहे करे छॾी आहे। हिकिड़ो हीअ ग्रो बैग, ॿियो हीअ ग्रो बैग। इन में बेलनि वारा पौधा लॻण वारा आहिनि ऐं हिन में आउं हिकिड़ो ॿियो लॻाइण वारी आहियां। हाणे सीड्स ईंदा उन खां पोइ पाण मिलंदासीं। बाक़ी हींअर जा कुझु हीअ असर थी विया आहिनि। हाणे हीअ सफ़ाई त सुभाणे थींदी, राति थी वई, हिननि खे पाणी ॾियां बि वञा बि। आउं हिते अची वई आहियां सैरी खां पोइ। अञा रोशनी पूरी कान थी आहे। हीअ कबूतर ते अची वेही रहियो आहे कंहिंजो। अञा काफ़ी ॿुधाया पर आसे पासे रोशनी थी वेंदी। आउं सभिनी खां पहिरीं हीअ मिटी सेट करे थी वठां। हीअ 2 ग्रो बैग आहिनि, हिकिड़ो ही हिकिड़ो ही हिकिड़ो ही। हिननि जी प्लेसिंग आउं हिते ई कंदमि। हिननि खे आउं हितां कान खणण वारी।
हिते ई उन्हनि खे कोकोपीट नीम केक विझंदमि, उन खां पोइ पाणी ॾींदमि, पोइ आउं सीड्स थी हिन में लॻायां। हीअ करे वेठा पोइ थी तव्हां सां मिलां। बाक़ी हीअ कबूतर त अञा ई वेठो आहे, अलाए हिन सां छा मसइलो आहे, एसि ताईं वेहंदा त कान। मिट्टी के मूं लेवल अप करे छॾियो आहे। हीअ मूं कोकोपीट बि घुराई हुई 1 kg जो, हीअ पैक मूं 2 घुरायो आहे। इन सभिनी खां पहिरीं हिकिड़ी लेयर आउं कोकोपीट जी लॻाईंदुसि। मूं पर्सनली आज एक्सपीरियंस कई है, त अगरि कोकोपीट जे बिना माण्हू सीड्स जर्मिनेट करणु चाहे थो त उन में डबल ट्रिपल महिनत लॻे, छो जे करे हूअ मिट्टी जल्दी सुकी वेंदी आहे ऐं जर्मिनेशन जे लाइ पाण खे मॉइस्चर होल्ड करणो हूंदो आहे, जेका कोकोपीट इलाही बहितरीन तरीक़े सां कंदी आहे। हिन ग्रो बैग में आउं पोटुलका लॻाइण वारी आहियां। उहो इलाही बहितरीन गुल हूंदो आहे, रंगारंगी गुल हूंदा आहिनि हिन में, ऐं मूंखे इलाही शौक़ु आहे उहो ई लॻायां, इन जे करे आउं पई लॻायां। ऐं इलाही सन्हा सन्हा हिन जा ॿिज हुआ, इन जे करे मूं हुन में रेती मिक्स कई आहे सोरी वारी, ऐं उन खां पोइ आउं हिनखे जेको आहे लॻाईंदुमि ऐं मथां कोकोपीट वरी लॻाए छॾींदुमि, ऐं पोइ पाण हिनखे बाद में पाणी ॾेई वठंदासीं। हिनजी बि साॻी कोकोपीट जी हिन में आउं जेको आहे भिंडी लॻाइण वारी आहे। हीअ मूंखे जेके सीड आहिनि मूंखे फ्री में मिलिया, मुंहिंजो जेको ऑर्डर हो उन सां गॾु। त मूं सोचियो त हिन में पाण भिंडी बि एक्सपेरिमेंट करे सघूं था। 12 बाय 12 ग्रो बैग में हिकिड़ो भिंडी जो पौधो इलाही सुठो कमु कंदो। त फ़िलहाल जे लाइ हिन में 4 सीड बि लॻायां। अगरि एक्स्ट्रा जर्मिनेट थी विया ऐं हेल्दी लाइक पोट माना हुआ प्लांट, त पाण हुनजी सीडलिंग कढी छॾींदासीं हिनखे साॻे तरीक़े सां। ऐं हीअ जेको टियों सीड आहे, इन जो नालो आहे मॉर्निंग ग्लोरी, ऐं हिन में इलाही वॾी सुठी वाइट ऐं फ्रोज़ी कलर जी बेल ठहंदी आहे। उन में माना गुल थींदा, बेसिकली हिकिड़ी बेल वारी आहे ऐं इलाही ज़बरदस्त आहे। मूं चयो इहो बि एक्सपेरिमेंट करे था ॾिसूं। हिन में बि साॻियो 12 बाय 12 ग्रो बैग में 2 पौधा इलाही सुठा सर्वाइव करे सघंदा। ऐं फ़िलहाल हिन में 4 शीश बि लॻायां। उन खां पोइ बसि साॻी कोकोपीट जी लेयर ऐं पाणी ॾेई छॾींदासीं। ऐं इन जे अलावा ही उस ते ई रखियो हूंदो, माना सुबुह जो जेका 10 बजे खां वठी 1 बजे ताईं तक़रीबन उस ईंदी आहे, उहा रखी हूंदी। बाक़ी इहा ऑलरेडी जर्मिनेट थी बि चुका आहिनि ऐं आउं शॉर्ट्स में शेयर बि करे चुकी आहियां। अगरि तव्हां न ॾिठो त मुंहिंजे शॉर्ट्स में वञी चेक कजो, लेटेस्ट माना जेके मुंहिंजे एड थियल आहिनि वीडियोस उन में तव्हांखे मिलंदो। बाक़ी वीडियो वणे थी त लाज़मी कमेंट कंदा कयो, इन सां मोटिवेशन थींदी आहे। बाक़ी इन वीडियो जे लाइ लाइक शेयर सब्सक्राइब, बाय बाय।